अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहर खां मोहम्मद अली शेख जी रिपोर्ट ॾींदा हलूं। पीपी सिंध हुकूमत मुकमिल नाकाम थी चुकी आहे। हर हंध हर तरफ़ करप्शन लुटमार लगी पई आहे। नौजवान वापारी माजिद सूमरो जो क़त्ल इंतहाई ॾुखो ईंदड़ वाक़ियो आहे। अहिड़ो वाक़ियो पुलिस जी नाअहली जो चिट्टो सबूत आहे। मां इहो चवंदुसि त पीपल्स पार्टी हुकूमत फेल थी चुकी आहे। हिकिड़ो त 13 सालनि खां करप्शन कई अथऊं। मां त इहो चवंदो आहियां त हिकिड़े सिर जो बि कमु न आहे थियो। मुंहिंजो खुलेआम चैलेंज आहे हिननि खे जो तव्हां दादू ज़िले में कमु करायो आहे, मूंखे महिरबानी करे वठी हलो, मूंखे ॾेखारियो जेके बि इहे कमु थियल आहिनि पुराणे दौर जा, असां वारे टाइमनि जा कमु थियल आहिनि। पब्लिक स्कूल हुजे, नएगांव जो डैम हुजे, गोरख हिल स्टेशन हुजे, ग्रिड स्टेशन हुजनि, सीसी ब्लॉक हुजनि, रोड रस्ता, इहे सभु असां वारा। जेके असांजा ठहियल रोड हुया उहो अञा ताईं कामयाबु आहिनि, बीठा आहिनि। जेके हिननि ठाहिराया उहो 2 महीननि खां वधीक रहनि नथा। ऐं अफ़सोस जी ॻाल्हि इहा तव्हांखे ॿुधायां त अमन अमान बि कोन ॾेई सघिया आहिनि। छो न ॾेई सघिया आहिनि? जो थाणा खपियल आहिनि, उतां मंथलियूं अचनि थियूं, चूंडियल नुमाइंदा उतां पैसा था वठनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, माण्हू हुननि खे त कुझु न चई सघंदो। अमन अमान जी सूरत हाल इहा आहे, रोज़ु फुरूं आहे, कंहिंजी मोटरसाइकिल हली थी वञे, कंहिंजे घर में धाड़ो थो लॻी वञे, का ॻाल्हि ई कोन्हे, बदमनी लॻी पई आहे। अमन अमान जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। ट्रेडिंग पहिरीं बेटे जते में नौजवानों को तकलीफ़ थी रही है, इन बारे में अभिप्राय इहा आहे नाइंसाफ़ी थी आहे। नौजवान हुयो तमामु हद वधीक इहा थी आहे, उहो बि इन जे करे थी आहे जो पुलिस न आहे, को हिते नफ़री न आहे, को हिते पेट्रोलिंग कोन थी थिए पई। 15 ते बि हमरा फ़ोन कंदा रहिया मालिक हुनजा सुमरो साहिब जा, तॾहिं बि को रिस्पॉन्स कोन आयो। अगरि इहा सूरत हाल आहे त पोइ आवाम पंहिंजे हथ में खणे कानून, पोइ पंहिंजी बचा पाण करे। बाक़ी हिननि में त को हाल कोन्हे। DIG साईं छा चए तव्हांखे? DIG मूंखे 5 ॾींहं जो टाइम ॾिनो आहे, इंशाल्लाह 5 ॾींहंनि में जवाबदार बदबा। तफ़सील मूजिब मेहर भरिसां ॻोठ बिट्टो जतोईअ में अॻूणे ज़िले नाज़िम ऐं PTI अॻुवाण करीम अली जतोई नेशनल प्रेस क्लब मेहर जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में PP हुकूमत मुकमिल नाकाम थी चुकी आहे। सॼी सिंध बदअमनी जे वर चढ़ियल आहे। हुननि को बि कमु नाहे कयो, अमन अमान नाहे। थाणनि तां चूंडियल नुमाइंदा पैसा था वठनि। अमन अमान ख़राब आहे, जॾहिं त मेहर तहलके समेत दादू ज़िले में सभु तरक़ियाती कम अॻूणो वॾो वज़ीर लियाकत अली जतोईअ जे दौर में थियल आहिनि ऐं हिन वक़्तु पूरो दादू ज़िलो मसइलनि जे वर चढ़ियल आहे। अवाम बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे। वापारी माजिद सूमरे जो क़त्ल इंतहाई ॾुखो ईंदड़ आहे। अहिड़ो वाक़ियो पुलिस जी नाअहली आहे। 15 पुलिस मेहर बि इतलाह बावजूद वाक़े वारे हंधि पहुची न सघी। सिंध में अहिड़ी बदअमनी हली रही आहे त माण्हू कानून हथ में खणंदा। हुन चयो त AIG ऐं DIG असांखे जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ 5 ॾींहंनि जी मोहलत वरिती आहे। उमीद करियूं था त जवाबदार गिरफ़्तार कया वेंदा ऐं नौजवान जे वारसनि सां इंसाफ़ कयो वेंदो।